अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही मां जनबर सां टोड़ी फाटक लॻो जेको टोड़ी फाटक जी पुल आहे उते रोड हादसो थियो आहे। मंशा सां भरियल जेकी कार आहे उहा ऐं जेको फॉर्च्यूनर ॿुधाई बि वञे उनजो आम्हूं साम्हूं तेज़ रफ़्तारी सबबु जेको सो ही हादसो पेश आयो आहे। जेकी ही अच्छी टूटी गाॾी ॿुधाई बि वञे, हुन में ZK सां जेको सो भरियल गाॾी आहे। तव्हांखे ॾेखारींदा हलूं ऐं हिन जो तव्हांखे नंबर बि ॾेखारियूं था। अचे बस हा वॾो मुछी अचे पियो। दोस्तों मांझन बरसां टोड़ी फाटक ते जेको सो ॿिनि कारनि में रोड हादसो पेश आयो आहे ऐं हिकु कार जेकी आहे उहा मंशा सां भरियल हुई। तेज़ रफ़्तारीअ सबबु जेको सो हीउ रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 4 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि ऐं जेकी वॾे जेको तइदाद में जेकी ZK जा जेके कटा आहिनि उहे पिणु हथु कया विया आहिनि। अचे पियो हा इलाही पई न मंशा सां भरियल जेकी कार आहे ॿी जेकी फॉर्च्यूनर ॿुधाई थी वञे। टोड़ी फाटक लॻो जेको सो रोड हादसो पेश आयो आहे ऐं जेको हीअ ZK सां भरियल जेकी कार आहे उहा टोड़ी फाटक वटि तेज़ रफ़्तारी सबबु हादसो पेश आयो आहे, जंहिंमें हिन में मंशा सां भरियल जेकी गाॾी हुन में 2 जेके से माण्हू सवार हुआ ॿुधाया पिया वञनि। 4 जेके माण्हू आहिनि उहे फॉर्च्यूनर में ॿुधायो पिया वञनि त ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं गाॾीअ में जेको तव्हांखे असां ॾेखारियूं था सही आहे मजना जल्दी करे ये पठाना चाहिए अब ये मनशा फरोशन अस्पताल में कनी पठान मोबाइल होता तो कौन आऊंगा। जल्दी कर दादे के बिहार थे ठीक है इना पठाना का जी हा हिन में जेकी मंशा थी न पठाणा। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर खे ॿुधाईंदा हलूं त टोड़ी फाटक लॻ जेको रोड हादसो पेश आयो आहे। मंशा सां भरियल जेकी कार आहे उन जेको सो रोड हादसो पेश आयो आहे। कार जो जेको नंबर आहे तव्हांखे असां ॿुधाईंदा, नंबर बि चेक कयो। ये कितना पे हो ना पे आया मंशा जा जेके कटा आहिनि उहे हथु आया आहिनि।